studying the name of Allah, who is the most merciful and most benefit. My honorable teacher, Sir Yusuf Rasha, and respected class fellows, Assalamu alaikum and very good morning. Walaikum assalam, good morning. My name is Hafiza, my father's name is Ajiyar Bello. I study in 4th class, I live in Jamshid Sharif. So आज जो मुझे टॉपिक का है एनिमल्स जेका मुख्तलिफ खादा खाइंदा आहिनि उना जा टे ग्रुप्स थींदा आहिनि पहिरियों हर्बीवरस एनिमल्स ॿियो कार्निवरस एनिमल्स टियों ओमनिवरस एनिमल्स हर्बीवरस एनिमल्स उहे जानवर आहिनि अहिड़ा जानवर आहिनि जेका सिर्फ़ु और सिर्फ़ु प्लांट्स खाईंदा आहिनि हर्बीवरस एनिमल्स में कहिड़ा जानवर अची वञनि था मां तव्हांखे ॿुधाईंदमि मिसाल तौर बर्ड्स एलिफेंट्स गिराफास स्क्वारल्स etc यानी वगैरह वगैरह जानवर जो ॿियो ग्रुप आहे कार्निवरस एनिमल्स अहिड़ा जानवर आहिनि जेके सिर्फ़ु और सिर्फ़ु गोश्त खाईंदा आहिनि फॉर एग्जांपल लायंस टाइगर्स लियोपार्ड्स etc यानी वगैरह वगैरह उन जो टियों ग्रुप आहे ओमनिवरस एनिमल्स अहिड़ा जानवर आहिनि जेको ॿई शयूं खाईंदा आहिनि प्लांट्स बि गोश्त बि फॉर एग्जांपल हैंड्स माइस crows etc यानी वगैरह वगैरह एंड आल्सो ह्यूमंस सो आज जो मुंहिंजो टॉपिक इहो हुयो जानवर जेका मुख़्तलिफ़ खाधा खाईंदा आहिनि इहे अल्फाज़ चई मां पंहिंजी सीट रखंदमि उमेद आहे तव्हां सम्झी विया हूंदा थैंक यू वेरी मच खुदा हाफ़िज़